सिंध ऑनलाइन स्कूल क्लास 7 मज़मून रियाज़ी बाब 3 सबक 5 प्यारा ॿार अॼु असां पढ़ूं था 3.2 मश्क ऐं उन जा 2 सवाल आहिनि त हेठियनि नातिक अददनि खे डेसिमल्स में कन्वर्ट करे पोइ इहो ॿुधायो त टर्मिनेटिंग आहिनि या नॉन टर्मिनेटिंग। पहिरें में इहो ॿुधाइणो आहे त इहे टर्मिनेटिंग हूंदा या नॉन टर्मिनेटिंग, ॿिए में ॿुधाइणो आहे त रिकरिंग आहिनि या नॉन रिकरिंग। ॿिन्ही जो हिकु हिकु सवाल मां खयो आहे ऐं नातिक अददनि खे डेसिमल में करण लाइ डिवाइड ई कबी आहे हमेशह, इन करे मथियों अंदरि हेठियों ॿाहिरि ट्रिकी 6 हिकु बचो पॉइंट ॾेई 0 ॾींदाऊं त वरी ट्रिकी 9 हिकु बचो ऐं हिते 0 ॾेई वरी ट्रिकी 9 वरी हिकु बचो। ॾिसो हिते हिकु बचो, हिते हिकु बचो, हिते हिकु बचो, वरी 0 ॾींदासीं, वरी 3 वरी 0 ॾींदासीं, वरी ट्रिकी 9 वरी 10 थी वेंदा, वरी ट्रिकी 9। इन करे हिन जो जवाब थो अचे उहो थो अचे 2.333। ठीकु आहे, हलंदो थो हले न। त इहो कहिड़ो थियो, इहो टर्मिनेट थो थिए या नॉन टर्मिनेट आहे? इहो आहे नॉन टर्मिनेटिंग, शॉर्ट फॉर्म में NT थो लिखां। ठीकु आहे, नॉन टर्मिनेटिंग तव्हांजे जवाबनि में बि इहो लिखियलु हूंदो आहे, NT यानी नॉन टर्मिनेटिंग, T यानी टर्मिनेटिंग। ठीकु आहे, सो पहिरें असां जॾहिं ॾिठोसीं तॾहिं असां वंड कईसीं, वंड करे ऐं ॾिठोसीं त जवाबु न पियो बीहे, ख़तमु न पियो थिए। इन ई करे हीउ जवाबु जेको आहे, हीउ सवाल जेको आहे उहो छा आहे, नॉन टर्मिनेटिंग आहे। अचूं था ॿिए ते 17/6। हाणे हिते छा ॿुधाइणो आहे, रिकरिंग आहे या नॉन रिकरिंग आहे। पहिरीं ॻाल्हि त 6 की 18 थींदो आहे, 18 वॾो थी वेंदो, इन करे छॾूं 12, 17 में 12 विया, 5 बचा ऐं हाणे 5 नंढो थी वियो, पॉइंट ॾेई 0 ॾेई सघो था तव्हां। 6 छका 36, 7 छका 42, 8 छका 48, 2 बचा। हाणे पॉइंट ॾिनल आहे त 0 मुफ़्त जो आहे, 6 ट्रिकी 18, 2 बचा, वरी 0 मुफ़्त जो आहे। ॾिसो हिते बि 20, हिते बि 20। इन जो मक़सदु आहे त हाणे हे जवाबु 3 3 3 ईअं हलंदो न, छो त 20 ईंदा त ज़रूरु 6 ट्रिकी 18 ई लॻंदो। सो हिन जो जवाबु छा आहे, 2.8333। हीअ असांजो रिकरिंग आहे नॉन रिकरिंग आहे। हेसि ताईं त असां अगरि हिते ख़तमु थी वञे हा त या पॉइंट खां पोइ मुख़्तलिफ़ हुजनि हा त इहो नॉन रिकरिंग थिए हा, पर हीअ असांजो रिकरिंग आहे। छो त 3 पाण खे वरजाइनि था, हितां खां वठी वेंदे अनलिमिटेड नंबर्स ताईं इहे 3 जेके आहिनि इहे हर ईंदा रहंदा। इन ई करे हिनखे असां चवंदासीं इहो असांजो रिकरिंग आहे। ठीकु आहे, ऐं मथियों जेको आहे उहो नॉन टर्मिनेटिंग आहे। हिन में 1 2 या 3 मथे क्वेश्चन में टर्मिनेटिंग आहिनि, बाक़ी सभु नॉन टर्मिनेटिंग आहिनि। हिन में बि 2 3 नॉन रिकरिंग, बाक़ी सभु रिकरिंग थींदा। सो ही जेके 2 सवाल आहिनि, हिन में अंदरि जेके 5 6 सवाल आहिनि, 5 5 6 6 सवाल आहिनि, उन्हनि सभिनी खे कंदव इन तरीक़े सां वंड कंदव। वंड करे जेको जवाबु ईंदो उनखे तव्हां मुंहिंजो पोयों लेक्चर ॿुधो त कीअं फ़ैसिलो थींदो, बाबा ख़तमु थी वियो टर्मिनेटिंग, न ख़तमु थियो नॉन टर्मिनेटिंग, रिपीट थियो रिकरिंग, नथो रिपीट थिए त नॉन रिकरिंग। सिंपल। सो उमेदु आहे कि अॼोको लेक्चर सम्झ में आयो हूंदो। नेक्स्ट वीडियो जल्दी अपलोड थींदो, तेसिताईं ख़ुदा हाफ़िज़।